नमस्ते। अॼु जे इन अंजुमन में तव्हां सभिनी नाज़रीन जो सहयोग फाउंडेशन ऐं दूरदर्शन जे तरफ़ां तहे दिल सां हार्दिक स्वागत आहे। मुंहिंजा दोस्तो, टेलीविज़न चयो वञे थो अॼु जे दौर जो इजाद आहे। दूरदर्शन या टेलीविज़न जंहिंमें असीं लाइव प्रोग्राम ॾिसी सघूं था दुनिया जे कहिड़े बि कुंड में, कहिड़े बि अमेरिका या अफ्रीका या कहिड़े बि कुंड जो असीं लाइव प्रोग्राम ॾिसी सघूं था पिया। पर दरअसल मां ईअं भायां थो त इन जो आगाज़ महाभारत जे दौर खां थी चुको हो, जॾहिं संजय धृतराष्ट्र खे सॼी लड़ाई जो बयानु बिल्कुलु अखियुनि ॾिठो पे ॿुधायो ऐं उन ई आधार ते अॼु जो ही दूरदर्शन, अॼु जो ही जेको टेलीविज़न आहे उहो कमु करे रहियो आहे। मुंहिंजा दोस्तो, अॼु बि असीं पूरे दुनिया जे अंदरि हिक ॿिए खे ॾिसी सघूं था, ॻाल्हाए सघूं था ऐं उन सां कुलो कुल्हे में मिलाईंदे सिंध पिणु उन ई रफ़्तार सां अॻियां वधी आहे। 70 जे ॾहाके खां वठी करे हुननि टेलीविज़न जे आमद कई ऐं असां वटि हिकु अहिड़ो ई शख़्स अॼु मौजूदु आहे जंहिं सिंधी चैनल्स जे लाइ पंहिंजो तमामु घणो योगदानु ॾिनो आहे। न सिर्फ़ु सिंधी टेलीविज़न जे लाइ पर उतां जे फ़नकारनि खे हुन गॾु करे हिकु फ़नकार वेलफेयर ट्रस्ट पिणु जोड़ी आहे। उन सां गॾु हू पाण ड्रामा करे थो, ड्रामा लिखे थो, घणनि ई गुणनि जो हू मालिक आहे। अॼु असांजे विच में हमीद भुट्टो साहिबु असांजी नींड ते हिते आयल आहिनि। असीं हुनजो हार्दिक स्वागत कयूं था। हमीद भाउ, तव्हांजो हिते स्वागत आहे। महिरबानी तव्हांजी राम साहब। सभ खां पहिरीं, छाकाणि त तव्हां कलाकारनि जे, तव्हां फ़नकारनि जे काफ़ी वेझो रहिया आहियो ऐं उन्हनि खे जोड़े करे हिकु फ़नकार वेलफेयर ट्रस्ट तव्हां जोड़ी आहे, त उन जी वजह छा हुई? फ़नकार वेलफेयर ट्रस्ट जो क़याम इन करे आंदोसीं त सिंध जे अंदरि विरागे खां पोइ फ़नकारनि जी हालत ॾाढी ख़राबु हुई। असां माना मुश्किलातूं फ़नकारनि जे लाइ, गुरबत, उनखे प्रमोट न करणु, या जेके मुख़्तलिफ़ मीडिया जा इदारा, या जेके ऑडियो वीडियो जेके कैसेट कंपनियूं, उहे फ़नकारनि सां वेसाघाती कंदियूं, उन्हनि जो नालो खणी उनजो जेको बि उजूरो उन्हनि खे प्रॉपर वक़्त ते उन्हनि खे पर माली साथ आहे उजूर न पियो मिलियो। त असां महसूसु कयोसीं 1990 में त फ़नकारनि सां जेको बि आहे वेसाघात थिए पई। उनजो उजूरो हिकिड़ा माण्हू बिज़नेसमैन, कमाईंदड़ ऐं ॿियनि ॿोलियुनि वारा माण्हू खायो, हज़म कयूं। फ़नकार उते उते बुख बदाली शिकार। ऐं हमेशह अख़बारनि में इहो पढ़णु पियो अचे त फ़लाणे फ़नकार जी सहार लहो, फ़लाणे फ़नकार जी सहार लहो, हुकूमत सहार लहे, पर हू पाण कमाए पियो, पाण सभु कुझु करे बि बुख ते बदाली जो शिकार रहे पियो। पोइ असां सोचियोसीं त छो न इन जे लाइ हिकिड़ी फ़िलहाल बहबूद कजे, प्लानिंग कजे, इनखे पाण जी पेरनि ते पाण बिहारजे। त उन तहत हिकिड़ी प्लानिंग कईसीं। काफ़ी सिंध जा सीनियर फ़नकार गॾु हुआ। बिहार ॿी ॻाल्हि आहे, उन्हनि खे प्रमोट कजे, उन्हनि खे पंहिंजे माली हालतूं बहितर कजनि, पर उन सां इंसाफ़ थिए। ख़ासि उहो तव्हांजो लक्ष्य हुयो, तव्हांजो बुनियादी नुक़्तो इहो हुयो। नुक़्तो उहो हुयो बुनियादी, की उन्हनि सां इंसाफ़ थिए त उन्हनि जे जेका फ़न आहे उनखे प्रमोट कजे, उनखां प्रमोट जेको फ़न आहे प्रमोट कजे, उनखे सिंध खां थोरो ॿाहिरि कढी आलमी सतह ते उनजो नालो रोशनास कजे, उनजो फ़न दुनिया ताईं फैलिजे। फ़नकार उन एसोसिएशन में, उन ट्रस्ट में घणा मेंबर्स आहिनि? असांजा 10,000 खां वधीक मेंबर आहिनि। कोई 82 ब्रांचूं सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में कमु पई कनि। उनमें इहो आहे मेन जो बुनियादी नुक़्तो आहे त फ़नकारनि जी वेलफेयर कजे, फ़लाह बहबूद कजे, उनजो फ़न प्रमोट कजे मुख़्तलिफ़ मीडिया जे इदारनि जे ज़रिए। त उतां जो जेको फ़नकार आहे, छा उहो फुल टाइम फ़न में पंहिंजी जीवन ॾिए थो या रोटी रोज़ीअ लाइ नौकिरी वग़ैरह करे थो? पहिरियां न हूंदो हुयो। जेकॾहिं असां 25-30 साल हलूं त असांजो फ़नकार फुल टाइम इनखे ॾींदो हो। त पोइ असां हिकिड़ी प्लानिंग कईसीं। अक्सर फ़नकारनि खे सम्झायूं पिया त रोज़ी रोटी बि कयो। हाणे बि 80% फ़नकार फुल टाइम फ़न खे ॾिए पियो, 80% ॾिए पियो, पर 20% माण्हू जेको फ़नकार आहे उहो थोरो पंहिंजो बिज़नेस ॾे, पढ़ाईअ ॾे, तालीम करे, नौकिरी पेशन ॾे, इन पासे अचे पियो। पहिरियां सिर्फ़ु फुल टाइम हुनजो फ़न जी दुनिया खे टाइम ॾियणो आहे। पंहिंजी क्लब खोले, एकेडमी खोले, को बि इदारो खोले, उते वेठो उस्ताद वेठो पंहिंजा शागिर्द सेखारे। हाणे ईअं न आहे। हाणे कुझु तब्दीली आई आहे। माण्हू पढ़नि पिया, पंहिंजी औलाद खे पढ़ाइनि पिया, तालीम हिकिड़े शऊर। पर 10,000 फ़नकार उते किथे पंहिंजे फ़न जो मुज़ाहिरो था कनि? सभिनी शहरनि में टोटल आबादी घणी सिंधनि जी? सिंध में 4 करोड़ आबादी आहे। माण्हू पंहिंजो कनि पिया। ॾाढो सिंध प्रॉपर में खाली 4 करोड़? 4 करोड़ सिंध जी ॻाल्हि पियो कयां मां। 4 करोड़ सिंधी आहे। 1 करोड़ सिंध जे मुख़्तलिफ़ दुनिया जे मुख़्तलिफ़ मुल्कनि में, हिंदुस्तान ऐं सिंध खे मिलाए करे वर्ल्ड खे मिलाए 5 करोड़ खनि आबादी थींदी। सिंध जो फ़नकार हींअर जिथे किथे सॼी दुनिया में पंहिंजे फ़न जो मुज़ाहिरो करे पियो। ऐं हुनजो जेको फ़न आहे, उनजी ॿोली आहे, तलफ़ुज़ आहे, उहो ॾाढो सुठो
तलफ़ुज़ आहे हिकिड़ो हुन में उहे फ़नकार दुनिया जे कहिड़नि कहिड़नि हिसनि में तव्हां मोकिलिया अमेरिका लंडन वञो तव्हां हिंदुस्तान अचो तव्हांजी ट्रस्ट मोकिले रही आहे तकबरसी मोकिलियूं पिया जिते इवन असां साल 2000 खां वठी मां पाण पहिरियों दफ़ो हिंदुस्तान आयुसि हुन खां पोइ फ़नकारनि जा काफ़िला वठी आया आहियूं वरी हिंदुस्तान जे फ़नकार जेके सिंधी फ़नकार उन्हनि खे असां सिंध घुरायोसीं हिकिड़े क़िस्म जो फ़नकारनि जो जेको आहे फ़न जो एक्सचेंज त हितां जे फ़नकार असांजे हुतां जे फ़नकार सिंध हिंद जे फ़नकारनि खे ख़बर पए त हिन पासे कहिड़ो फ़न पियो पेश कजे हुन पासे कहिड़ो पियो थिए त हिकिड़ो मेलाप थियो आहे इन सां अची असां 2000 खां वठी 14 सालनि में ॿिन्ही पासनि जे मुल्कनि जे अव्हांजो पंहिंजो राम साहिबु अव्हांजो पंहिंजो हिकिड़ो वॾो कंट्रीब्यूट आहे त अव्हांजो हिन में वॾी हिकिड़ी महिनत आहे सिंधी सर्वे जे हवाले सां जेको कुझु अव्हां कयो पिया इहो वॾो हिकिड़ो किरदारु आहे इहो अव्हांजी हिकिड़ी रहनुमाई जे करे हीउ बहितरु हिकिड़ो पॉज़िटिव ॿिन्ही मुल्कनि जे अंदरि जेको सिंध जो फ़न आहे उहो अॻिते वधे पियो ॿिया जेके हितां जा इदारा सिंध में सिंधी चैनल्स घणा आहिनि सिंधी चैनल 9 आहिनि कुल ई मिलाए जुलाए जंहिंमें 9 चैनल्स आहिनि जेके हुन में KTN आहे KTN न्यूज़ आहे ऐं कशिश हिकिड़ी ग्रुप जा 3 चैनल कशिश ते सिर्फ़ु म्यूज़िक हले पई सिंधी 24 कलाक KTN ते मिक्स ड्रामो ऐं मुख़्तलिफ़ प्रोग्राम आहिनि ऐं न्यूज़ ते करंट अफेयर आहे उहो हले पियो सिंध TV ऐं सिंध TV न्यूज़ आहे उहो न्यूज़ अलॻि आहे बाक़ी जेको हुन ते ड्रामो ऐं म्यूज़िक हले पई उन खां पोइ अचूं धरती TV आहे उन आवाज़ TV आहे मेरा TV आहे 9 चैनल हलनि पिया ऐं 5 खां 7 चैनल ॿिया पाइपलाइन में सरकार अचनि पिया उन खां पोइ बि ॿिया खोड़ सारा माण्हू हिन आसीस में आहिनि त सिंधी चैनल अचनि ऐं हिकिड़ी कंहिं ॿोलीअ लाइ 9 चैनल सिंध में हुजनि या 24 कलाक हलनि पिया माण्हू ॾिसनि पिया उहो कमर्शियल हासिलु कनि पिया पंहिंजो बिज़नेस कनि पिया हुन में हज़ारे फ़नकारनि खे रोज़गारु मिलियो आहे पहिरियां सरकारी टेलीविज़न ते 2 कलाक प्रोग्राम हलंदो हुयो सिंधीअ में जंहिंजी असांजी ख्वाहिश त वधनि ऐं हुन खां पोइ असां हिन में हक़ मतबली कईसीं वधनि पिया ऐं 24 कलाक माण्हू पंहिंजी ॿोलीअ में जेको ॾिसणो आहे उहो ॾिसे पियो ड्रामो ॾिसणो आहे त ड्रामो ॾिसे पियो न्यूज़ करंट अफेयर ऐं उहो आलमी सतह जे मयार जा सभु प्रोग्राम थियनि पिया जेकॾहिं गाना वठी ॾिसूं त उन में का बि खोट कोन्हे हा उन में तव्हांजो ध्यानु छिकणु चाहींदुसि त असां जॾहिं हिते हिंदुस्तान में कॾहिं कॾहिं KTN चैनल असांखे ॾिसण लाइ मिले थो त उन में जेका नौजवान टही आहे उहा जंहिं महिल सिंधी ॻाल्हाए थी त उन में ग्रामर घणो करे उर्दू अची थो वञे जॾहिं की कंहिं बि ॿोलीअ जी जेका हिकिड़ी सूंहं आहे उहा ग्रामर में आहे पंहिंजी ॿोली जेको तलफ़ुज़ आहे तलफ़ुज़ जेको तव्हां ॻाल्हि कई त तलफ़ुज़ उन में बदिलाव जो जेको कारण आहे त नौजवान जेको कराची में रहंदड़ आहे उन जे तलफ़ुज़ में बिगाड़ आयो आहे छाकाणि त उते जीअं हिंद में खोड़ सारा जेका असांजा सिंधी घरनि में ॿियनि ॿोलियुनि मां ज़ातियूं शादियूं करे त पोइ उनजी जेको औलाद में उहा सिंधी पढ़ो जेको आहे उहो असुलु लहजे जो फ़र्क़ु थो थिए ख़ुदि कराची में रहंदड़ सिंधी जेके आहिनि असांजा अदब फ़न सां लॻा पियल ॿियनि ॿोलियुनि में शादियूं जिन कयूं आहिनि उन्हनि जी औलाद में बिगाड़ आयो आहे बाक़ी जेको सिंधी आहे जंहिंजी ॿोली माउ पीउ साॻियो आहे त उनजी ॿोलीअ में बिगाड़ नथो थिए ऐं मीडिया में ज़ाहिर आहे जेको सिंधी जो पुटु आहे या सिंधी माउ या पीउ हिकिड़ो आहे त पंहिंजी ॿोली जो बिगाड़ जो कारण हिंद सिंध में वॾनि शहरनि में थियो आहे बाक़ी नंढनि शहरनि में नाहे थियो उते अञा ताईं मौजूदु आहे बाक़ी आहे कराची जी बि कुझु इलाइक़ा जेके पोश इलाइक़ा आहिनि जिते बि आहिनि हिंद में बि त उनजो हिकिड़ो फ़र्क़ु पियो आहे बाक़ी रियल तालो जंहिं बि सिंध जे ॻोठ में ॾाढी सुठी ॿोली ॻाल्हाई थी वञे बाक़ी हमेशह इहो रहियो आहे त लहजे जो फ़र्क़ु असां हर 80 किलोमीटर खां पोइ फ़र्क़ु आहे सिंध में मौजूदु आहे ग़लति तलफ़ुज़ बिल्कुलु थिए पियो उन लाइ बि कोशिशि असां वठूं पिया त जेके असां प्लानिंग आहे त इहे बहितरी आणिजे पर बिल्कुलु मां तव्हांजी ॻाल्हि सां मुतफ़िक़ आहियां त कुझु माण्हू थोरा किरदार माना अटे में लूण बराबरि तलफ़ुज़ जो बिगाड़ आहे उते इहे त तव्हांजा प्राइवेट चैनल्स थिया जेके 9 चैनल्स हली रहिया आहिनि सिंधियुनि जे तरफ़ां त सरकारी सतह ते सिंधी प्रोग्राम खे कीअं प्रमोट कयो सरकारी सतह ते पाकिस्तान टेलीविज़न ते डेली 2 कलाकनि खां 4 कलाक नशरियात आहे उन खां पोइ PTV नेशनल ते पिणु 4 कलाकनि जी नशरियात डेली हले पई सिंधी प्रोग्राम हलाए वञनि पिया उन में ड्रामो आहे म्यूज़िक आहे डॉक्यूमेंट्रीज़ आहिनि मुख़्तलिफ़ शख़्सियतुनि जा इंटरव्यू आहिनि ज़हानत ते चटाभेटी जा बिल्कुलु ठहनि थियूं चटाभेटी जा प्रोग्राम आहिनि कचहरियूं आहिनि सुघड़नि जा प्रोग्राम आहिनि ॿारनि जा प्रोग्राम आहिनि पर हर क़िस्म जेके बि ज़िंदगी सां लाॻापियल शोभा आहिनि उहे समाजियात आहिनि सकाफ़ती सरगर्मियूं आहिनि या जेका असां एक्टिविटीज़ इवन सिंधी में न्यूज़ बि ॾिनियूं वञनि थी पियूं उतां जी टेलीविज़न उहो इंसाफ़ सरकारी अदारनि में थिए थो टेलीविज़न ते या प्राइवेट में सरकारी इदारे में ज़ाहिर आहे हिकिड़े एडिटिंग ऐं कैंची वारो जेको सिलसिलो आहे उहो त ज़ाहिर हुनजी हर गवर्नमेंट जी हर मुल्क जी पंहिंजी हिकिड़ी पॉलिसी आहे जेको बि सरकारी टीवी चाहे हिंदुस्तान हुजे पाकिस्तान हुजे अमरीका जो हुजे उन्हनि जी हिकिड़ी पंहिंजी सरकारी
ॿोली ऐं कैंची क़ाइमु हूंदा आहिनि अवाम खे ज़ाहिर आहे प्राइवेट टीवी आराम सां आसानी सां जेको अवाम ॾिसणु चाहे थो उहो ॾिसे थो, पर उहो उन्हनि में इहो बिगाड़े त खोड़ सारियूं शयूं अहिड़ियूं ॾेखारियूं वेंदियूं जंहिंमें कल्चर जो तालुक़ु ई कोन्हे ऐं नॉन कल्चर वधीक उजागर कयो वञे थो। उहो टेलीविज़न पंहिंजो हिकिड़ो दुकानु हलाइनि था, हिकिड़ी दुकानदारी आहे, उन सां उहो पंहिंजी सकाफ़त जो बिगाड़ थिए थो पियो। हुन में हू नुक़सानु आहे त हुते नुक़सानु, इन क़िस्म जा ॿई नेगेटिव पॉज़िटिव पासा रहनि था पिया। अॼु जो जेको दौरु हले थो उन में मां हिकिड़ो सुवालु तव्हां खां पुछां त मीडिया जो सरकार ते असरु आहे या सरकार जो मीडिया ते असरु आहे, केरु कंहिं ते हावी आहे? जंग आहे, कशमकश आहे, ॿई हिक ॿिए ते हावी थियण जी कोशिशि कनि था। उन में वरी वीचारो लोड़े अवाम पियो, चाहे हिंदुस्तान हुजे पाकिस्तान हुजे, सॼी दुनिया में मीडिया ऐं हुकुमरान जेके आहिनि प्राइवेट टेलीविज़न सुजाग आहे, उन्हनि जी जंग रहे थी। सरकारी इदारो त जेको बि हुजे, जिथां जो बि जहिड़ी बि दुनिया जे मुल्क जो, उहो हुकुमरान जे मातहत आहे, उहो हुनजी मुलाज़मनि वारो किरदारु सर अंजाम ॾिए थो पियो। पर जेको प्राइवेट टीवी चैनल आहे उहो हर हुकूमत खे ठाहे थो और हिज़्ब इख़्तिलाफ़ में सपोर्ट करे थो, अॻियां खणी थो अचे, वरी उहो उनजी वरी ॻीचे में पए थो, पोइ हिकिड़ी जंग हले थी। मीडिया जी द्वार आहे, प्राइवेट हुकुमरान जी मीडिया वार बिल्कुलु उथारनि था। ताज़ो पाकिस्तान जे अंदरि जियो हिकिड़ो मज़बूत चैनल आहे असांजो, उन आवाज़ उथारियो ऐं उन ते जेको तनक़ीदी हुकूमत जी पाबंदियूं खोड़ सारा टिगा हिकिड़ा किस्सा। मूं हींअर रिसेंटली किथे पढ़ियो त असांजे गॾियल जॾहिं असांजो मुल्क हुयो उन वक़्तु काफ़ी शख़्सियातुनि जी ख़िदमत खे ॾिसी करे, उन्हनि जे कार्यनि खे ॾिसी करे कुझु जॻहियुनि ते नाला रखिया विया, जीअं ज्ञान घर, उनजो नालो हाणे ज्ञान बाग, शायदि उनजो नालो चेंज करे हाणे ज़ुल्फ़कार कुझु नालो लारकाने जी ॻाल्हि पिया कयो, ज्ञान बाग उनखे पोइ अॻियां हली जना बाग कयो, ज़ुल्फ़कार बाग रखियो वियो, ज्ञान बाग ज़ुल्फ़कार रखियो, ॿिए बाग जना बाग कयो, हिकिड़ो नाला चेंज थिया। राम बाग हुयो, उनजो आराम बाग कयो, कराची जी ॻाल्हि पिया कयो, आराम बाग बिल्कुलु छो इहो मुंहिंजे ख़्याल में जिथे किथे थियो आहे, हिंदुस्तान में किथे कॾहिं थियो आहे। अॼु असांजे दिल्ली में आम माण्हू हर रोड ते पृथ्वीराज फलाना जेके बि आहिनि, असल में वक़्तु हालतुनि सां लाहन चाढ़नि सां माण्हू जेके ज़बान ते रहनि था, तारीख़ जो हिकिड़ो हिसो आहे। इन में के सिंधीअ जो या के मुल्क जे माण्हुनि जो न आहे, जेके हितां लॾ पलाण करे हिंदुस्तान खे जेके हुते आया आहिनि, उन्हनि जी नाला मटिया आहिनि, तब्दीली थियूं आहिनि, पर असुल नाला उनजा उहे साॻा ई आहिनि, पर अॻिते वरी माण्हू मटे मटे रिकॉर्ड हिकिड़ा तब्दील थियनि था। इहा शइ न थियणु खपे, जेको रियल नालो आहे हुजणु खपे। आवाज़ उथारण असांजे मीडिया जो, मीडिया खे एतिरी शक्ति आहे, दुनिया जे कंहिं बि कोने में काई बि बेइंसाफ़ी थिए थी त गॾिजी करे आवाज़ उथारनि था। बिल्कुलु रिसेंटली असां पढ़ियोसीं त शिव मंदर ते कुझु हमिलो थियो या इन टाइप ते कुझु दंगो फसाद थियो या कंहिं मड़ीअ वग़ैरह खे, त उन लाइ के चैनल्स अॻियां आया? चैनल सभ खां वधीक मीडिया ऐं माण्हू, जेकॾहिं सिंध में वॾी ॻाल्हि सिंधी ख़ासि करे जेको माण्हू आहे, जेकॾहिं कंहिं मंदर ते, कंहिं चर्च ते या कंहिं मस्जिद ते या कंहिं इमाम बारगाह ते, कहिड़े बि मज़हब कहिड़े बि फ़िरके ते का लताड़ थिए थी, का ज़्यादती थी थिए, त सिंधी माण्हू सभ खां वधीक आवाज़ आहे। लाड़काणे जी अवां जे मंदर जी ॻाल्हि, लाड़काणे जी अवां मंदर जी ॻाल्हि पिया कयो, त वधि में वधि जेको मुस्लमान आहे उन्हनि एतिजाज कयो, उहो माण्हू अरेस्ट थिया, उनखे सज़ा ॾियण में वॾे वॾो एतिजाज अरेस्ट थिया, बाक़ाइदे उनखे सख़्तु सभिनी खां वधीक मीडिया उन मामले खे उथारियो ऐं मीडिया वधि में वधि मतिलबु आवाज़ बणे थी। सभई उथारनि पिया, पर हर माण्हू हिक ॿिए जे मुक़ाबले में आहे, प्राइवेट टीचर त मुक़ाबले में आहे, त वधि वधि मां आवाज़ उथारण जेसि ताईं उहो चैनल नाकाम आहे प्राइवेट, जेको पब्लिक जो आवाज़ु, माण्हू जो आवाज़ु ऐं हर फ़िरके जो आवाज़ु नथो उथारे, उहो उते ख़िलाफ़ु आहे। उहो को बि चैनल नथो चाहे मीडिया जो इदारो त मां ख़िलाफ़ु थियां, को माण्हू उते नथो चाहे त मां ख़िलाफ़ु थियां। जेको माण्हू ख़ामोश थो रहे, कंहिं एहतिजाज नथो करे, चुप थो रहे, सरकारी पाबंदियूं थियनि थियूं, सरकारी पाबंदियूं आहिनि, पर हिकिड़ो दाइरो आहे, उहो बि हिकिड़ो दाइरो आहे, पर ई सरकारी हिकिड़ी माना अहिड़ी का पाबंदी कोन्हे जेका कंहिं बि मज़हब सां ज़्यादती थी तव्हां न उथारियो। हर मज़हब खे उते आज़ादी आहे असां वटि, उन ते बिल्कुलु हिकिड़ो खुले नमूने सां मीडिया पंहिंजो रोल अंजाम ॾिए थी। इंसानियत जे लाइ सभ खां वधीक मीडिया जो हिन महिल पाकिस्तान वॾो रोल आहे, सरकारी मीडिया हुजे, सरकारी जो, पर उन ते इंसानियत खे वधीक तरजीह अहमियत आहे, इंसान सभ खां अहम। तव्हां भला इन मीडिया सां जुड़ण सां गॾोगॾु समाज जे खेत्र में बि काफ़ी कार्य कयो था, कुझु लिखो बि था, तव्हां घणा किताब लिखिया आहिनि? मूं 4 किताब लिखिया आहिनि जेके फ़न सां लाॻापियल माण्हुनि ते आहिनि। सिंध जा फ़नकार नाले किताब लिखियो आहे, जंहिंमें सिंध जा फ़नकार, जंहिंमें सिंध जे 300 साल मुश्तमिल फ़नकारनि जी तारीख़ जोड़ी आहे, इंसाइक्लोपीडिया वांगुरु, जंहिंमें कोई 10,000 खां मथे पुराणा फ़नकार, जंहिंमें विरागे खां अॻु
300 साल अॻु जेको हुन फ़नकारनि जी तारीख़ बायोडेटा गॾु कई आहे उहो किताबु आहे। रिसर्च वर्क आहे जंहिंमें मूंखे 10-12 साल लॻा। उहो उन खां पोइ मुख़्तलिफ़ जेके फ़नकार असांजा शफ़ी अहमद शाह, अनवर सोलंकी, खोड़ सारा ॿिया फ़नकार जेके गुज़ारे विया, उन्हनि ते अलॻि अलॻि किताब आया आहिनि जेके उन्हनि जी हयाती में कोशिशि कई त उनजी मुहूरत बि थिए, उनजी हयाती में मुहूरत थियूं आयूं ऐं कुझु शाइरी जा किताब छपिया आहिनि। इन क़िस्म जा ॿिया खोड़ सारा 9 खनि किताब मुंहिंजा हुते पाइपलाइन में आहिनि जेके जल्दी ईंदा। कुझु छपजी चुका आहिनि न, 4 किताब छपजी चुका आहिनि, 9 अञा तव्हांजा। समाजी हवाले सां त असांजी कोशिशि आहे बेसिकली त जेको असांजो फ़नकार सिंध में बीमार थिए थो पियो, असां उन्हनि जी सहायता जे लाइ पंहिंजी फ़नकार ट्रस्ट तरफ़ां ऐं हुकूमत खां पाकिस्तान जे अंदरि इहो आहे त जेको सिंध जो ख़ासि करे जेको उते आहे हिकिड़ो इदारो सकाफ़त खातो, उहो फ़नकारनि खे माहवार वज़ीफ़ो बि ॾिए थो, ख़ासि करे सिंधी फ़नकारनि खे बीमार थिए थो उनजो इलाजु कराए थो। असां उन्हनि ताईं उहो अप्रोच करे पहुच करे उन पंहिंजे फ़नकार खे लखे रुपए जी इमदाद पिणु ॾियारियूं पिया उनखे इलाज ते। नवां फ़नकार जीअं अचनि उन लाइ के संगीत एकेडमियूं या एकेडमियूं असां वटि कोन्हनि के, सिर्फ़ु कराची में एकेडमियूं आहिनि। नंढनि शहरनि में जेके असांजा रागी गविया उस्ताद आहिनि उहे पंहिंजूं क्लबियूं खोले वेठा आहिनि। हर शहर में 10-12 क्लबियूं आहिनि, उहे म्यूज़िक सेखारनि था, उहे पंहिंजो मदद पाण। सरकारी सरपरस्ती वटि का बि एकेडमी उते कोन्हे का। कराची जे अंदरि ऐं हैदराबाद जे अंदरि कुझु एकेडमियूं आहिनि जिथे संगीत जी सिख्या थिए थी, पर सिंधी जेकी संगीत जी सिख्या अटे में लूण जी बराबरि आहे। बाक़ी भिटशाह ते शाह जो राग सेखारण लाइ सवें जेके शाह जा रागी आहिनि उहो शाह जो राग उते सेखारनि था पिया। इवन सचर सरमस्त आहे उते सचर सां राग ॻायो थो वञे। उन्हनि दरगाहूं जेके आहिनि अॼु बि असां वटि उहे राग जे हवाले सां डेली रोज़ानो राग थिए थो पियो। राग असांजो नौजवान वधि में वधि राग जे तरफ़ राग़िब आहे, राग सिखे पियो, अचे पियो। ऐं ख़ासि करे प्राइवेट टेलीविज़न चैनल जे करे सभई नौजवान मुख़्तलिफ़ पंहिंजा कलाम पाण ठाराए खणी अचनि था। सरकारी सरपरस्ती न आहे पर माण्हू पंहिंजी मदद पाण त राग ॾे वधे पियो, छाकाणि त इंसान खे खिलणु रोइणु त वरसे में ॼमण खां ई मिलियो आहे। ऐं सदियुनि खां मुहंदड़ जी तारीख़ खां वठी वठूं त इंसान खे हिकिड़ो ॻाइण वॼाइण सां दिलचस्पी आहे। ऐं मुहंदड़ इहो साबित थो करे जेको तव्हांजी नचणी संबारा गर्ल त जेकॾहिं राग उते मौजूदु हो, माना सदियुनि खां वठी सिंध में राग उन मां ज़ाहिर राग हिते संगीत मौजूदु आहे। अॻे सिंध में या अवाइली तरह सां ड्रामनि में बि औरत जे बदिले उनजो किरदारु मर्द कंदा, स्टेज नाटक थींदा पर स्टेज नाटक ख़तम थी चुको आहे, ख़तम थी चुको आहे अटे मिलणो बराबरि। विरागे खां अॻु तमामु घणो स्टेज नाटक थींदो हो। स्टेज जा 4 दौर गुज़रिया आहिनि, उन में तमामु घणा माण्हू लाड़काणो, शिकारपुर, जैकमाबाद, हैदराबाद में स्टेज नाटक तमामु वॾो थींदो हो। उन में ख़ासि करे हिंदू ऐं सिंधी जेके मुस्लमान आहिनि उहे ॿई गॾिजी वॾो कंदा। ऐं वॾे स्टेज थिएटर खे उर्ज पहुचाइण में विरागे खां अॻु जेके हेॾे माण्हू लॾे आया, लॾपनाण थी, उन खां पोइ स्टेज खे नुक़सानु थियो आहे। ऐं 90 वारे ॾहाके खां स्टेज नाटक आस्ते आस्ते घटिबो वियो आहे। त उते अदीब नाटक सुठा लिखी रहिया आहिनि। अदीब बिल्कुलु हाणे लिखनि पिया, पहिरियां बि लिखनि था, पर उहे नाटक छो नथा स्टेज ते अचनि? उते जेके अदीब असांजा आहिनि उहे नाटक जेके लिखनि था पर उहे छपाई शिकिल में न आहिनि। पहिरियां जेके विरागे खां अॻु जा वरी पोइ जेके तव्हांजे पासे नाटक छपजनि था, असां वटि नाटक किताबी छप में नथो छपिजे, सिर्फ़ु नाटक पेश थिए थो, ड्रामो लिखियो वञे थो। ड्रामो तमामु हिकिड़ो बहितरीनु क़िस्म जो लिखियो वञे थो। पाकिस्तान जा सिंध जो ड्रामो या नूरदा शाह खे वठो, औरत जो किरदारु आहे, औरत जो किरदारु ॾाढो सुठो पेश करे कयो थो वञे। उन में हिकिड़ो जेको बि आहे इवन जीअं शाहदरती भिटाई औरत जे किरदार खे हिकिड़ो पॉज़िटिव करे 7 सुरमियुनि जो रूप हुनो आहे जी असां लिखियो वञे थो। शाह जूं 7 सुरमियूं ज़िंदा आहिनि उते, 7 सुरमियूं ज़िंदा खणी नथो चई सघां। स्टेज ते बि थियनि पियूं, स्टेज ते बि थियनि थियूं, बिल्कुलु थियनि थियूं पियूं। हाणे असां हाणे ताज़ो साल खां अॻु वरी स्टेज थिएटर खे वापसि ज़िंदा करण लाइ कोशिशि वठूं पिया, उहो कयूं पिया। बाक़ी सिंधी फिल्म बिल्कुलु ख़तमु थी चुकी आहे, उहा न पई ठहे। वजह त असांजी इन सिंधी सकाफ़त जो वॾो वॾो नुक़सानु थियो आहे। धारियूं ॿोलियूं, चाहे हिंदू हुजे चाहे सिंध हुजे, धारी ॿोलियुनि जा माण्हू अचनि था, छाकाणि त सिंध जो जेको फ़न आहे, फ़न खे हमेशह ॾाढो हिकिड़ो मालामाल सम्झो वियो आहे। छाकाणि सिंध जो माण्हू जेको आहे उहो फ़न ते पंहिंजो सिर कुर्बान ॾियण वारो माण्हू आहे। उहो पैसो बि ॾिए थो, धन बि ॾिए थो, पंहिंजो सिर बि ॾेई थो छॾे पियो। त पोइ मुख़्तलिफ़ मुल्कनि खां माण्हू उते आया, उहे अचनि था, पंहिंजो फ़न करे हिकिड़ा अरबपति बणजण जा ख्वाब ॾिसनि था। पोइ उन में बिगाड़ आणनि था, ॿोलीअ जो, तलफ़ुज़ जो, धुननि जो, मुख़्तलिफ़ शयुनि जो। हाणे सिंध जे फ़न खे तबाही तरफ़ वञूं था ऐं पोइ शयूं असांजूं तबाह थियनि थियूं। बिल्कुलु इन लाइ कोशिशुनि जी वॾी ज़रूरत आहे ऐं हुन में असां प्लानिंग कयूं पिया। पर मुख़्तलिफ़ जेके फिल्मूं जेके तबाह थियूं उन जो कारण गैर सिंधी माण्हू हुया जेके डायरेक्टर बणिजी विया, प्रोड्यूसर थी विया। ऐं उन्हनि जी मिसाल खोड़ सारा डायरेक्टर जिन खे
ॾिठो वेंदो फिल्म खे ॾिठो वेंदो करे अहिड़े क़िस्म जा डायरेक्टर अची विया त ज़ारा तलफ़ुज़ जो बिगाड़ थियणो असांजी फिल्मूं ख़तमु थियूं स्टेट ड्रामनि सां बि ईअं थियो त स्टेट ड्रामो कमाए पियो पंजाबी फिल्म्स ठहनि थियूं पंजाबी फिल्मूं हाणे बि ठहनि पियूं ऐं पर हींअर नओं जेको ट्रेंड आयो पाकिस्तान में उहो यंगस्टर जेके आया आहिनि मैदान ते जेके पढ़ी लिखी सोशल मीडिया उहे नवनि मौज़ुनि खे खणी फिल्मूं ठाहिनि पिया उन सां हिकिड़ो हाणे यकीननि सिंधी फिल्मूं वरी ॿीहर ठहणु लॻंदियूं पर सिंधी कलाकार तव्हां स्टेज ते पैदा ई नथा कयो त फिल्म्स किथां ठहंदियूं टेलीविज़न ते तमामु घणा असां पैदा कया थ्रू प्राइवेट टीवी चैनल जे असां तमामु घणा आर्टिस्ट सिंगर डायरेक्टर डॉक्यूमेंट्री उहे जेके टीवी चैनल ड्रामा तमामु अचनि था ॾींहं में हर टीवी चैनल ते टे अलॻि अलॻि सोप सीरियल हलनि थियूं जीअं स्टार प्लस ते तव्हां ड्रामो ॾिसो पिया अहिड़ा ई 500 किश्तियूं 600 किश्तियूं 2000 किश्तियूं ड्रामा असां वटि सोप सीरियल हलंदा डेली हुन ड्रामे जूं 3-4 किश्तियूं हलंदियूं इहो सेम ट्रेंड आहे सिंधीअ में असां वटि ड्रामे जो ड्रामो असां वटि हिन महिल बि ॾाढो ख़ासि करे टेलीविज़न जो शाहूकार ड्रामो मास्टर चंद्र या भगत कंवराम जे दौर में चौकियूं थींदियूं हुयूं तीअं अॼु संगीत प्रोग्राम के ॿाहिरि आयोजित थियनि था जंहिंमें हज़ारनि तमामु घणा असां त अहिड़ा ख़ासि करे मां पाण ई 2,500 प्रोग्राम सिंध में कया आहिनि हेॾे अचण खां अॻु बि 31 तारीख़ असांजो प्रोग्राम हुयो हुन में तमामु घणा माण्हू हज़ारे माण्हू इवन लखे माण्हू मुख़्तलिफ़ प्रोग्राम कया आहिनि जंहिंमें 2 लख माण्हू संगीत मौसीक़ी एतिरी चाहत आहे जेकॾहिं असां किथे पढ़ो था ॾेई छॾियूं त लख माण्हू गॾु गॾु बि संगीत ते को मसइलो कोन्हे मूंखे यादि आहे त लाड़कानी स्टेडियम कम्प्लीमेंट्री बि अचनि था जेकॾहिं कम्प्लीमेंट रखूं था त कंपनी रखनि था जेकॾहिं असांखे टिकट रखूं था त माण्हू टिकट वठनि था मतिलबु राग ते अॼु बि हू घणो कुझु ॾियनि था सिंध जो माण्हू जीअं मूं सां ॻाल्हि कई त पंहिंजो सिर बि राग ऐं संगीत ऐं फन ते मास्टर चंद्र जा भगत जा कलाम असांजा सभु अॼु बि नौजवान फनकार ॻाइनि था माना इहो उनजो राग उनजो फन भगत कंवराम हुजे मास्टर चंद्र हुजे ॿिया खोड़ भगती नावाणी हुजे ॿिया जेके बि विरागे खां अॻु जा जेके फनकार आहिनि सभिनी जा कलाम उनखे ट्रिब्यूट करे सभिनी चैनल्स ते अॼु बि हलनि था ऐं प्लस उनखां असांजा नौजवान ममता लाचारी ॿिया खोड़ इहो ट्रेंड आहे त फलाणे फनकार मास्टर चंद्र जो ई पियो ॻाए भगत कंवराम ॻाए थो हीउ फलाणे फनकार ॻाए थो इहा बि रवायत असां वटि अॼु बि हिकिड़ी मौजूदु आहे मां वरी तव्हांजे फनकार ट्रस्ट ते मोटी ईंदुसि तव्हां जेका वेलफेयर ट्रस्ट खोली आहे उनजी अॼु ॾींहं ते कहिड़ी वॾी हासिलात आहे हासिलात असांजी आहे त सभ खां पहिरियां त असां पंहिंजे फनकारनि जी वेलफेयर लाइ फलाह बबूद लाइ समय फनकारनि जो इलाजु करायो आहे हिकिड़ो पंहिंजी मदद पाण त असांजा बोर्ड ऑफ ट्रस्टी जेके आहिनि उनजे थ्रू असां कंदा आहियूं ॿियो गवर्नमेंट टियों जेको असां कयो आहे त हिंद ऐं सिंध या दुनिया जेके अंदरि सिंधी रहनि था उन्हनि खे कंहिं तरीक़े सां गॾियूं उन में असां सिंध जे अंदरि सिंध एक्सीलेंस अवार्ड ऐं सकाफ़ती प्रोग्राम करे हितां जे हिंदू जा असांजा फनकार दुबई मां ॿियनि मुल्कनि जे फनकारनि खे घुराए असां उनजो मेन कारण आहे त ॿई पासा हिकिड़ियूं सुस्तियूं आहिनि असांजे पासे बि सुस्तियूं आहिनि जेतिरा कलाकार आहिनि 10,000 मेंबर तव्हां चओ था तव्हां वटि फनकार एसोसिएशन में आहिनि पर असां वटि वसीलनि जी खोट आहे असां वटि वसीलनि जी खोट आहे फनकार आहिनि फन आहे टैलेंट आहे पर वसीलनि जी खोट आहे सरकार जी सरपस्ती कोन्हे पंहिंजी मदद पाण तहत सॼो असां कमु पिया कयूं असां वटि जज़्बो आहे अहसासात आहिनि ऐं करणु पिया चाहियूं उन तहत बि असां इहा कोशिशि कई आहे त हिंदुस्तान खां खोड़ सारा माण्हू असां उते घुराया आहिनि उनखे अवार्ड ॾिना आहिनि उन्हनि सां उते शामूं मल्हायूं पिया उनजी किताबनि जूं उते महूरतूं कयूं पिया पंहिंजी मदद तहत हिंदुस्तान में सिंधी फन लाइ एकेडमियूं आहिनि इदारा आहिनि ऐं करोड़नि जी इमदाद आहे असां वटि 100 रुपए जी इमदाद कोन्हे पोइ बि असां पंहिंजे जज़्बे तहत कमु पिया कयूं जेकॾहिं जंहिं स्टेट जो कोई लैंग्वेज जेका आहे उन में कोई जेकॾहिं फिल्म ठाहे थो त उनखे सरकार मदद करे उहे बि ॻाल्हि करोड़ जी बजट आहे असां वटि उते सिंधी फिल्म ठहे त सिंध सरकार उनखे काई मदद 1 रुपए जी बि उनखे सपोर्ट कोन्हे त उन लाइ छो न आवाज़ उथारियूं था मगर उहा जीअं नथो चई सघां हर को पंहिंजी हिकिड़ी ख़ामोशी आहे कोशिशि कयूं पिया लफ़्ज़ हिकिड़ो इस्तेमालु थींदो आहे कोशिशि कयूं पिया जिते ॻाल्हि न पिया अचंदी उते कोशिशि कई वेंदी आहे असां बि कोशिशि कयूं पिया त को मामिलो आख़िर ॿिन्ही पासनि जी कोशिशि सां की नतीजो कुझु न कुझु नतीजो अचे हुन हिसाब सां सिर्फ़ु कोशिशुनि मां कुझु न थींदो मतिलबु हुते तव्हां सिर्फ़ु फ़न जे माध्यम सां जेको कुझु सिंधी ॿोली सिंधी साहित्य संस्कृति या तहज़ीब जा जेको बि जीअरो रखी वेठा आहियो कल्चर खे पंहिंजे खे बचाइणु चाहियूं पिया पंहिंजी तहज़ीब खे प्रमोट करणु था चाहियूं असांजो जेको कल्चर आहे जीअं वॾनि शहरनि मां ख़तमु थिए पियो कराची में ॿियूं ॿोलियूं काए पियूं असांजो पंहिंजो कल्चर आहिस्ते आहिस्ते उन्हनि जे दॿे वियो उते नालो खणण बि किथे ऐब पियो लॻो पर असां उते पंहिंजे कल्चर खे पंहिंजी सकाफ़त खे पंहिंजी अजरक टोपीअ खे बचायो आहे ऐं हींअर काफ़ी अरसे खां असां पंहिंजो सकाफ़ती ॾींहुं बि बाक़ाइदे उते मल्हायो वञे पियो मुख़्तलिफ़ ॾींहं साल में पोयों जेको आहे दिसंबर में उहो थिए पियो या नवंबर में रमज़ान जेको ईंदो आहे उनखां अॻे पोइ करे असां हिकिड़ो ॾींहुं मल्हायूं पिया मुहर्रम जे विच में रमज़ान आहे ईद खां सॼी सिंध जा लखे माण्हू उन सकाफ़ती ॾींहं ते अजरक टोपी पाए सॼी सिंध में रोड ते रस्तनि ते अचनि था शहूर आहे पर
ज़रूरत आहे त उते त असांजी पंहिंजी ॿोली आहे, पंहिंजी धरती आहे, त हर को माण्हू सम्झे थो त पंहिंजी धरती आहे, पंहिंजी ॿोली आहे। तव्हांजूं जड़ूं मज़बूत आहिनि, तव्हांखे कोई तकलीफ़ वारी बि ॻाल्हि कोन्हे ॿोलीअ खे या हीअं, पर नौजवान पीढ़ीअ ताईं असांजो जेको अवाइली असांजो जेको प्राचीन वरसो आहे उहो हिफ़ाज़त सां नथो पहुचे। त पहुचे पियो। असांजो अदीब, दानिशर, सहाफ़ी सिंधी जेको आहे उहो घणो सुजाॻ आहे। हर वक़्तु हर महाज़ ते उहो पंहिंजी ॿोलीअ जी ॻाल्हि पियो करे। असांजो अदीब, नौजवान राइटर्स तमामु घणा, तमामु घणा, हज़ारनि जी तइदाद में नौजवान शाइर अदीब जनम वठनि पिया। मूंखे जेका ख़बर पई त उते सिंध जे अंदरि सिंधी ॿोलीअ में माना अरबी सिंधीअ में कोई बि किताब 500-600 कापियुनि खां मथे नथो छपिजे। बिल्कुलु मां हुन ॻाल्हि सां मुतफ़िक़ आहियां, पर उहो जेको नौजवान जेको आहे उहो इंटरनेट जे दौर जे करे उतां पढ़े पियो, जेको सोशल मीडिया आहे उतां पढ़े पियो, टेलीविज़न चैनल ते उहो ड्रामो ॾिसे पियो, सकाफ़त ॾिसे पियो, नौजवान पढ़े पियो, न आहे नथो पढ़े। अख़बारूं असां वटि हज़ारनि जी तइदाद में छपजनि थियूं, हिकु मुख़्तलिफ़ अख़बारूं नालो नथो खणा, लखनि जी तइदाद में छपजे थी, माण्हू पढ़े पियो। उहे शयूं त आसानी सां हुनखे मिलनि थियूं। अदबी संगत आहे त उन जूं हफ़्तेवार जेके गॾिजाणियूं थियनि थियूं, उते हर शहर में गॾिजाणी हुननि जी थिए थी ऐं उते उहे 10-15 नौजवान मौजूदु। तमामु ख़ुशीअ जी ॻाल्हि आहे तव्हां पंहिंजे जीवन में हिकिड़ो ई मक़सदु, हिकिड़ो ई लक्ष्य रखी करे अॻियां हलिया आहियो त सिंधी ॿोली ऐं सिंधी कल्चर खे तव्हीं ज़िंदह रखो। कहिड़े बि तरह सां पोइ फ़नकार ट्रस्ट जे तरफ़ां टेलीविज़न जे माध्यम सां या तव्हांजे कल्चरल प्रोग्रामनि सां सिंधी चैनल खोलण जो मक़सदु बि असांजे फ़नकारनि खे हिमथाइणो आहे ऐं पंहिंजी सही माना में असांजो वरसो दुनिया ताईं पहुचे। उन हिसाब सां तव्हांजी कोशिशूं अञा रंग लाहींदियूं। असांखे बेहदि ख़ुशी आहे तव्हां असांजे सॾ ते हिते आया। वॾी महिरबानी। महिरबानी तव्हांजी, महिरबानी।